सखर पुलिस पारां मुबैना मुक़ाबले दौरान ॿिनि ॾोहारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। सखर पुलिस जे तर्जुमान पारां जारी कयल बयान में ॼाणायो वियो आहे त सखर जे साइट एरिया थाणे जी हद सीपेक रोड वारे इलाइक़े में गश्त दौरान पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबिलो थी पियो। पुलिस जी जवाबी कार्रवाई में जवाबदार मोहम्मद बख्श शेख ऐं अब्दुल रसूल लोहार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿिन्ही ज़ख़्मी ॾोहारनि खे इलाज लाइ सिविल अस्पताल सखर दाख़िल कयो वियो आहे। वधीक पुलिस जो चवणु आहे त पुलिस गिरफ़्तार ॾोहारनि ख़िलाफ़ दाख़िल केसनि जी जांच पड़ताल करे रही आहे, जेके जल्द मीडिया ऐं अवाम आॾो पेश कया वेंदा। रिपोर्टर कामरान शेख, इबरत न्यूज़, सखर।